साइंसदाननि हिक डिघी तहक़ीक़ खां पोइ चयो आहे त सावन पननि वारियुनि भाॼियुनि ऐं मेवनि वग़ैरह खे लगातार खुराक जो हिसो बणायो वञे त उन सां कार्डियो मेटाबॉलिक सिहत सुठी रहंदी आहे ऐं टाइप 2 शुगर जो ख़तरो टरी वञे थो। उन खां सवाइ ब्लड प्रेशर ऐं थोल में बि घटिताई आणे सघिजे थी। इटली जी यूनिवर्सिटी योगान सां वास्तो रखंदड़ निकोलिटा पिलिगर्नी ऐं संदसि साथियुनि चयो आहे त गोश्त बदिरां जेकॾहिं भाॼियूं खाधियूं वञनि त उन सां अंदरूनी साड़ो घटिजी वेंदो आहे, इंसुलिन जी हसासियत बहितर थी वञे थी ऐं ऑक्सीडेटिव स्ट्रेस बि घटिजी वेंदो आहे। गोश्त ऐं ॿूटनि जी प्रोटीन में घणो फ़र्क़ु आहे। थाई खुराक में पेचीदा तरीन ग़िज़ाई जुज़ हूंदा आहिनि जिन में कार्बोहाइड्रेट्स, फाइबर, फैटी एसिड्स ऐं उन खां वधीक इहो त माइक्रो न्यूट्रिएंट्स शामिल हुजनि था। उन्हनि में ॿिया अहम तरीन जुज़ बि मौजूद हूंदा आहिनि जेके थोल ऐं कोलेस्ट्रोल खे बि रोकींदा आहिनि। गोश्त बदिरां भाॼियुनि में कोलेस्ट्रोल, कैलोरीज़ ऐं ॿियो हानिकार सणब जो मिक़दार घणो घटि हूंदो आहे। सभ खां वधीक इहो त गोश्त ऐं भाॼियुनि जो फौलाद ऐं जिस्म में उन जे जज़ब थियण में घणो फ़र्क़ु हूंदो आहे। भाॼियूं खाइण सां जिस्म में ग्लूकोज़ जज़ब करण जी सलाहियत बि वधी वेंदी आहे। गोश्त जो फौलाद जॾहिं इंसानी जिस्म में वेंदो आहे त उन में फाइटेट्स बि हूंदा आहिनि जेके जिस्म लाइ घणा सुठा नाहिनि हूंदा।